सिंध सरकार पारां पेंशन में तरमीम ख़िलाफ़ ऐं ॿियनि मसइलनि जे हल लाइ सरकारी मुलाज़िमनि जंहिंमें उस्तादनि, रेवन्यू अमलो, गस्टा ऐं ॿियनि मुलाज़िमनि पारां मातली समेत ज़िले जे मुख़्तलिफ़ हंधनि ते ईंदड़ सरकारी मुलाज़िमनि जो वॾो क़ाफ़िलो हैदराबाद में शहबाज़ बिल्डिंग वटि थींदड़ एहतिजाज में शिरकत लाइ रवानो थी वियो आहे। उस्तादनि तोड़े ॿियनि खातनि जे मुलाज़िमनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हुकूमत तरफ़ां पेंशन में तजवीज़ कयल तरमीम खेनि मुआशी तौर ते वधीक ॾुखियुनि हालतुनि में धिकींदी, छो त हाणे जेकॾहिं पेंशन में बि कटौती या तब्दीलियूं कयूं वेयूं त रिटायर थींदड़ मुलाज़िमनि जी ज़िंदगी लाइ वॾो ख़तरो पैदा थी वेंदो। क़ाफ़िले में शामिल उस्तादनि बैनर ऐं प्ले कार्ड खणी नारा हंया, जिन में हलो हलो शहबाज़ बिल्डिंग, मुलाज़िम दुश्मन, हर दस्तूर नामंज़ूर ऐं पेंशन में तरमीम वापसि वठो जहिड़ा नारा शामिल हुया। उस्तादनि जो चवणु हो त सरकारी मुलाज़िम सॼी ज़िंदगी सरकारी ख़िदमतूं निभाइण में पूरा आहिनि, तंहिं करे रिटायर खां पोइ संदसि बुनियादी सहूलियतुनि में कटौती करणु सरासर नाइंसाफ़ी आहे। इन्हनि मुतालबो कयो त हुकूमत फौरी तौर ते पेंशन में तरमीम वारो फ़ैसिलो वापसि वठे ऐं उस्तादनि समेत समूरनि सरकारी मुलाज़िमनि खे बिना कंहिं ख़ौफ़ ऐं परेशानी जे मुस्तक़बिल महफ़ूज़ बणाए। उस्तादनि ख़बरदार कयो त जेकॾहिं हुकूमत संदनि मुतालबा तस्लीम न करे त एहतिजाज जो दाइरो वधाए वेंदो ऐं सूबाई तोड़े क़ौमी सतह ते वॾा धरना ऐं रैलियूं कढियूं वेंदियूं।